अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ संकट माहिया फौजिया एजाज नाज़रीन हेडलाइन सवार टीवी ते अहम ख़बर अवां खे ॾियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त मुल्क में ॿोॾ सबबि जेका तबाही आई उहा तारीख़ में कॾहिं नाहे ॾिठी। ॿोॾ दौरान पाकिस्तान में 1500 माण्हू फोत ऐं लखें बेघर थिया आहिनि। अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी सां गॾु क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी पे भरी आहे। ख़बर अवां खे ॾियो पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं आगा सिराज दुरानी मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरे गुल रखिया आहिनि। मज़ार क़ाइद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ॿोॾ सबबि चौपायो माल ऐं मरी वियो आहे। फसलनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। हुन चयो त केतिरनि ई इलाइक़नि में अञा बि 5 खां 10 फुट ताईं पाणी बीठल आहे। हिन भेरे मामूल खां 10% वधीक बरसातूं पयूं आहिनि। अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां खे ॾींदा हलूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त मुल्क में ॿोॾ सबबि जेका तबाही आई उहा तारीख़ में कॾहिं बि नाहे ॾिठी। ॿोॾ दौरान पाकिस्तान में 1500 माण्हू फोत ऐं लखें बेघर थिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी सां गॾु क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं आगा सिराज दुरानी मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरे गुल रखिया आहिनि। मज़ार क़ाइद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ॿोॾ सबबि चौपायो माल मरी वियो आहे। फसलनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। हुन चयो त केतिरनि ई इलाइक़नि में अञा बि पाणी 5 खां 10 फुट बीठल आहे। हिन भेरे मामूल खां 10% वधीक बरसातूं पयूं। इन ई हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, ॿियो छा चवणु हो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो? जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी 11 सितंबर ते क़ाइद आज़म जे जेको आहे रिहाड़े ते अॼु क़ाइद आज़म जी मज़ार ते पहुची जेको आहे हाज़िरी भरी आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त गुज़िरियल ॾींहुं गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल बि दौरो कयो आहे ऐं असां जनरल सेक्रेटरी खे चयो आहे त सिंध में तमामु घणी जेका आहे उहा तबाही आई आहे ऐं क्लाइमेट चेंज जो नतीजो आहे, जंहिं सबबि मौसमियाती तब्दीलियुनि ते असांखे कमु करणो पवंदो। उन जो चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जिनेवा में $160 बिलियन जी जेका आहे अपील कई आहे ऐं गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल ख़ुदि हालतूं ॾिसी वरितियूं आहिनि ऐं असां जेके 50 अरब रुपयनि जा जेके फसल आहिनि उहे तबाह थी चुका आहिनि ऐं सिंध में रिकॉर्ड बरसातनि सबबि वॾी तबाही आहे आई आहे, जंहिंमें 1 करोड़ जे लॻभॻि माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि। 450 MF पाणी आयो आहे, जंहिंजे नतीजे में सिंध जा 23 ज़िला मुकमल तौर ते ॿुॾी विया आहिनि ऐं 3 खां 6 महीना जेके आहिनि असांखे इन्हनि शहरनि ऐं फसलुनि मां पाणी लॻाइण में घुर्बल हूंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त हिन आफ़त दौरान असां वटि जेके खेमा हुया उहे नाकाफ़ी हुया ऐं 15 लख खेमनि जी जाइ ते असां सिर्फ़ु 2 लख खेमा विरहाया आहिनि ऐं ॻोठाणनि इलाइक़नि में शदीद गर्मी आहे। असां वटि दवाउनि जी बि खोट आहे। जेको बजट हो दवाउनि जी मद में असां उहो जारी करे छॾियो आहे। कराची में 18,000 खां वधीक मुतासिर पहुतल आहिनि, पर उन्हनि बाबति जेके नामुनासिब बयान ॾिना पिया वञनि उन्हनि ते अफ़सोस आहे। कराची में लोड शेडिंग ऐं हेस्को जी कारकर्दगी बहितर नाहे। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।